सिंध टीवी नेटवर्क जे सुस्ती न मेहनत ॻाल्हियूं न अमल सकाफ़ती ॾींहं जे सिलसिले में जिते ॿियूं तक़रीबूं कोठाए सिंध जी शाहूकार ऐं शानदार सकाफ़त सां प्यार जो इज़हार कयो पियो वञे, उते सिंध जे क़दीम तारीख़ी सकाफ़ती ऐं सयाहती माग मकाननि जी मालिकी हिफ़ाज़त ऐं संभाल लाइ बि विख खई वई आहे। सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो सखर जे वकीलाणनि ऐं उन्हनि जे ॿारनि खे खैरपुर रियासत जी तख़्तगाह फैज़ महल जो सैर करायो। सिंध टीवी नेटवर्क सखर जे ब्यूरो चीफ वकीलाणनि खे फैज़ महल बाबति ॼाण ॾींदे चयो त ही महल मीर सोराब खान ठहिरायो हो। इन ई महल मां खैरपुर जी रियासत ते हुक्मरानी पिण कई वई। वकीलाणनि फरज़ाना खोसो, रिज़वाना जिया मेमुन, रुखसाना अबड़ो, नादिया गोरी ऐं ॿियनि सिंध टीवी नेटवर्क जे उन क़दम खे साराहींदे चयो त पंहिंजे ऐं ईंदड़ नसुल लाइ लाज़मी आहे त क़दीम तारीख़ी मागनि ऐं जायनि बाबति ॼाण हासिल करे उन्हनि मागनि मकाननि जी मालिकी करे सार संभाल लधी वञे, जीअं सिंध जी तारीख़ ऐं सकाफ़त जा निशान महफ़ूज़ रहनि। फैज़ महल घुमण जो असांजो असुल मक़सदु इहो हुयो त असां सां गॾु जेके न्यू जनरेशन ॿार आहिनि त उन्हनि खे असां पंहिंजी हिस्ट्रिकल जेका प्लेस आहे उहा उजागर कयूं, उहा उनखे ॾेखारियूं त असांजी तारीख़ी मागूं बि आहिनि। तमामु ख़ुशी थी रही आहे त असां हिते आया आहियूं। कुझु टाइम पहिरियां सुम्हिया पिया हुआसीं, मसे त असां हुते आहियूं ऐं असां हिन ॾींहं खे मल्हाइण जे लाइ सभु ॿारनि खे बि गॾु कयो आहे, असां पंहिंजे बचनि खे बि खणी आया आहियूं, पाण बि आया आहियूं, सिर्फ़ु इन करे अहसासु ॾियारण जे करे त बाबा असां हिकु सिंधी आहियूं, असांखे हिन धरतीअ जो प्यार ऐं मान जो एहसास हुजे, असांजे ॿारनि में बि ॻाल्हि वञे। फैज़ तारीखी मरातब इस कदर मतलब डिसेंट की बनी हुई है कि उस दौर में इतना हाथ से हुआ काम, आजकल तो सिर्फ मार्बल सजाते हैं और बिल्डिंगें तैयार हो जाती है, कितना डिसेंट और हाथ से हुआ काम जो तारीखी हुआ है। असां जेका हमेशा असां जेका आहे पंहिंजी सिंध धरती सां प्यार कंदा रहंदासीं ऐं सिंध जेका आहे असांजी माउ आहे, असांजी जीजल आहे ऐं असां इहे चवंदासीं त सिंध वारा हमेशा शादोबाद रहनि ऐं जेका दुश्मन आहिनि हिन सिंध खां परे रहनि। वकीलाणनि ऐं उन्हनि जे ॿारनि सॼो फैज़ महल घुमी ॾिठो ऐं ख़्वाब जहिड़े सुहिणे माहौल वारनि बाग़नि जो सैर कयो। कैमरामैन जावेद घुञो सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध टीवी न्यूज़, फैज़ महल, खैरपुर मीरस।